ज़िला रिपोर्टर जामशोरो मोहम्मद सफ़र सेमाणी अॼु 25 अगस्त 2024 जे ॾींहुं डिप्टी कमिश्नर जामशोरो रियाज़ हुसैन वसाण जी सदारत हेठि ईंदड़ बरसातनि जे हवाले सां दरबार हाल डीसी ऑफिस जामशोरो में हिकु आला सतह इजलास मुनक़द थी गुज़रियो। हिन इजलास में एसएसपी जामशोरो मोहम्मद ज़फ़र सिद्दीक़, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूरदीन हिंगोर जो चीफ ऑफिसर ज़िला काउंसिल डॉक्टर कैलाश कुमार केवरानी, तालकनि जे असिस्टेंट कमिश्नर लोकल गवर्नमेंट ऑफ पाशी, पब्लिक हेल्थ, सिहत, लाइव स्टॉक, टाउन म्यूनसिपल एग्रीकल्चर, हेस्को ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि पिणु शिरकत कई। हिन इजलास खे ख़िताब कंदे डीसी जामशोरो लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि खे हिदायतूं ॾिनियूं त हू ईंदड़ बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ पंहिंजूं तयारियूं मुकमल रखनि। हिन वधीक चयो त ईंदड़ कुझु ॾींहं में वधीक बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे, जंहिंखे नज़र में रखंदे म्यूनसिपल ऐं टाउन इंतिज़ामिया ड्रेनेज डिस्पोज़ल ते मशीनरी जी मौजूदगी ऐं पाणी नेकाल करण जे लाइ जोगा उपाउ वरिता वञनि ऐं बिजली न हुअण जी सूरत में मुतबादिल इंतज़ामनि तौरु जनरेटर तयारु रखनि। हिन चयो त बरसातुनि खे मुंहुं ॾियण ऐं अवाम खे रिलीफ फराहम करण जे लाइ तालका सतह ते कंट्रोल रूम क़ाइमु कया वञनि ऐं बरसातुनि दौरान सिहत, आबपाशी, म्यूनसिपल, पब्लिक हेल्थ, लाइव स्टॉक समेत ॿियनि ज़रूरी सर्विसिस फराहम कंदड़ खातनि जे अमलदारनि जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि। लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायतूं ॾिनियूं त इम्कानी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ कंहिं बि ऑफिसर जो फ़ोन बंदि न हुजे ऐं रेन एमरजेंसी जे हवाले सां कंहिं बि कम में गिफ़्ट हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी।